अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में बालिकार आओ हैं सारा सुनो इन बुलेटिन में सबका पहिरीं हिक नज़र हेडलाइन ते। तुर्क परदेही वज़ीर हाकान फिदा चयो आहे त मक्के मुआहिदे जो टारगेट ईरान नाहे। जेसीं ताईं हमलो नथो थिए तेसीं ताईं को बि हदफ़ नाहे। मक्को मुआहिदो नेटो जहिड़ो आहे। नेटो वांगुरु गॾियल दिफ़ा जी ज़मानत ॾिनी वई आहे। हिक इंटरव्यू में तुर्क परदेही वज़ीर चयो आहे त मुआहिदे तहत टई मुल्क वज़ारती कमेटी जोड़ींदा। मिस्र बि मुआहिदे जो हिसो थी सघे थो। ईरान हार्मुज़ वारे लंघ ते अमरीका आॾो 8 शर्त रखी छॾिया। ईरानी सुप्रीम नेशनल सलामती काउंसिल पारां शर्त पेश। ईरानी सलामती काउंसिल जे सेक्रेटरी बाकिर ज़ुल्क़दर शर्तनि में चयो आहे त ईरान खे धमकायो न वञे ऐं जंग मुकमल तौर ख़त्म कई वञे। पाबंदियूं ऐं नाकाबंदी ख़त्म कई वञे। हलजाणो ऐं आसासा ॾिना वञनि। ईरानी परॾेही वज़ीर अब्बास अराग़ची चयो आहे त हरमज़ ते ओमान सां मुआहिदे जे वेझो आहियूं। हरमज़ में नओं रस्तो तयार करे वरितो आहे। यमन हौसिन ख़िलाफ़ कार्रवाइयुनि जो ऐलान करे छॾियो। यमनी फ़ौज जो चवणु आहे त हौसिन फ़ौजी हदफ़नि खे निशानो बणायो वियो। जवाब में कार्रवाई शुरू करे छॾियूं आहिनि। हौसिन दावा कई आहे त सऊदी अरब मथां यमन जी ताउन सां हमला कया।